अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबर शामिल क्यों था नौशहर फेरोज़ खां सिंध स्पेशल रिपोर्टर इमरान अली गोपांग सिंधी अदबी संगत ऐं सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन नौशहर फेरोज़ पारां मादरी ॿोली जे आलमी ॾींहं ते सिंधी ॿोली क़ौमी ॿोली रैली कढी वई, जेका इंसाफ़ चौक खां शुरू थी प्रेस क्लब नौशहर फेरोज़ पाती। रैली में स्कूली शागिर्द, उस्ताद, शाइर ऐं अदीब शामिल हुआ ऐं उहे सिंधी ॿोली क़ौमी ॿोलीअ जा नारा हणी रहिया हुआ। उन मौक़े ते सिंधी अदबी संगत जे अॻूणे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी ज़ाहिद राजपर, ज़िला राब्ता सेक्रेटरी मज़हर ख़ासकेली, अरबाब मल्ला, गुलाम मुर्तज़ा ट्रगड़, ज़ाहिद क़ाइम ख़ानी ऐं ॿियनि चयो त मादरी ॿोलियुनि जी अहमियत खे सॼी दुनिया मञी चुकी आहे, पर अफ़सोस आहे जो पाकिस्तान में मादरी ॿोलियुनि खे का बि अहमियत नाहे ॾिनी वई, जंहिंसां क़ौमनि में अहसास महरूमीअ सां गॾु मादरी ॿोलियुनि जी वाध वेझ रुकिजी वई आहे। हिननि चयो त मुल्की अकाइन में शामिल सिंधी, पंजाबी, पश्तो ऐं बलोची ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलियुनि जो दर्जो ॾेई क़ौमनि सां अहसास महरूमी ख़तमु कई वञे।